अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी कहानी। छा पप्पू हाणे पूरो थी वेंदो ऐं बख़्त ऐं सिजावल खान जो झेड़ो थी शुरू स्टार्ट थी वेंदो। इन में मीर भी हाणे छा सिजावल जो साथ ॾींदो ऐं बख़्त खे भॼाए भॼाए डुड़ाए पूरो कंदा, या वरी जेको आहे भावल जे अॻियां बख़्त जा पोल पधरा सिजावल खान करण में कामयाब थी वेंदो। छा पप्पू खे बचाइण में कामयाब थी वेंदो? पप्पू खे जेका गोली हणंदो ऐं बख़्त छा पप्पू ज़ख़्मी थी वेंदो या मरी वेंदो, या वरी इन गोली खां गोली हणी न सघंदो इहो बख़्त, या वरी जेको आहे सिजावल भावल सां मिली ठा जूं ॻाल्हियूं स्टार्ट कंदो। दोस्तों, इन वीडियो के आख़िर ताईं ज़रूर ॾिसंदा आहियो। उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों, हाणे बख़्त नवाब खान जे चवण ते पूरी प्लानिंग करे रात जे टाइम वेंदो उतां अॻिते सिजावल खान जी ते उते कोशिशि कंदो त मां पप्पू खे ॻोल्हे उन खे कयां पूरो। इहा कोशिशि उन जी जेको आहे दोस्तों उन जी ॻिची में भी पइजी सघे थी, ऐं इहा कोशिशि नवाब खान जी ॻिची में भी पइजी सघे थी, ऐं नवाब खान ॾे बि सिजावल सम्झंदो ऐं या बख़्त ॾे बि, ऐं जे ॾिसी वरितईं त बख़्त जे लाइ वरी ख़ैरु न हूंदी। ऐं मीर जेको वेंदो दोस्तों ठाह जे लाइ चई वेंदो ऐं सिजावल ठाह जूं ॻाल्हियूं कराइण जी कोशिशि कंदो भावल सां, लेकिन शैतानी बख़्त करे इन जहिड़े खे वधाए वेंदो, ऐं जॾहिं जहिड़ो वधी वियो त वरी इहा ठाह थींदो कोन। दोस्तों, वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।